अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि जे ॿिए दौर लाइ अहम अॻभराई। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी क़यादत में वफ़द इस्लामाबाद पहुची वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं गैर वज़ीर मोहसिन नक़वी पारां आजिया। अब्बास इराक़ची जी फील्ड मार्शल सां मुलाक़ात, ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ईरानी परॾेही वज़ीर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पिणु मुलाक़ात कंदो। अमरीकी वफ़द अॼु इस्लामाबाद पहुचण जो इम्कान। जेडी वेंस शामिल न हूंदो। व्हाइट हाउस तर्जमान कैरोलिन लेविट चयो आहे त स्टीव विटकॉफ ऐं जैरेड किशनर इस्लामाबाद रवाना थींदा। अमरीकी नायब सदर जेडी वेंस अमरीका में रही सूरतहाल ते नज़र रखंदो। हिन भेरे ईरान पान राब्तो करे ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त कई आहे। ईरान जे परॾेही वज़ारत ईरान ऐं अमरीकी वफ़द विच में मुलाक़ात वारे मंसूबे जी तरदीद करे छॾी। ईरान जी परॾेही तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे त हू ईरानी परॾेही वज़ीर सां गॾु सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुतो आहे। दौरे दौरान पाकिस्तान जी आला क़यादत सां मुलाक़ात ऐं टियाकड़ी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। ईरानी परॾेही तर्जमान पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त दौरे दौरान अमरीका ऐं ईरान विच में का बि मुलाक़ात तइ थियल न आहे। पाकिस्तान जी आला अख़्तियारनि सां मुलाक़ातुनि में ईरान पंहिंजा मुशाहिदा पाकिस्तान खे फ़राहम कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खां 1 मई ताईं चीन जो दौरो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जे चीन जे दौरे जो शेड्यूल जारी। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी चीनी हुकूमत जी दावत ते चीन जो दौरो करे रहियो आहे। सदर दौरे दौरान चीन जी सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाक चीन ॿितरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। हुकूमत महांगाई जे मारियल अवाम मथां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम कराए छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में 26 रुपया 77 पैसा वाध नोटिफिकेशन जारी। पेट्रोल जी नई क़ीमत 393 रुपया 35 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 380 रुपया 19 पैसा फ़ी लीटर मुक़रर। अवाम पेट्रोल अघनि में वाध खे रद्द करे क़ीमतूं घटाइण जो मुतालबो करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ीअ जा राङा जारी। हिक ई ॾींहं में 3 ॿारड़ा फौत। बाडन जे ॻोठ सामटिया में 1 साल जी उजाला चन्ना ऐं 2 वरनि जी आया सूमरू उरड़ी विघे दम ॾिनो। डिगड़ी में वधीक हिकु ॿार मर्ज़ सां जहिड़ींदे फौत, अंग 4 थी वियो। ॻोठ राम कॉलोनी में 3 वरनि जी पूनम दी मेघवाड़ उरड़ी विघे फौत थी वई। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में ॻाटी टोड़ इज़ाफ़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मिठीअ में अवामी तहरीक जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी रैली कढी धरणो। लाड़काने में टैक्सी ड्राइवर सरापा एहतजाज पियल। पेट्रोल अघनि में वाध रद्द। अॻवाननि चयो आहे त मुल्क जो पोरियत ऐं ग़रीब तबिको अॻी महांगाई सबबि पीड़ियल आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सां महांगाई जो तूफ़ान ईंदो। हुकूमत जीअण जो हक़ खसे रही आहे। फौरी तौर ते अघनि में वाध वापसि वठी अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। जीए सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैद जी अॼु 31वीं वरसी। जसकम जीए सिंध रहबर कमेटी ऐं जीए सिंध तहरीक जा धारदार जलसा थींदा। सॼी सिंध खां कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। एसयूपी तरफ़ां सैयद जी दरगाह वारे बंगले ते राग रंग जी महफ़िल। सैयद ज़ैन शाह, मुनीर शाह ज़ाकिरी ऐं ॿिया शरीक। मशल बरदार रैली कढी वई।